अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद। नाज़रीन किराम, अल्हम्दुलिल्लाह फ़लाह आख़िरत जो जेको प्रोग्राम आहे काफ़ी वक़्त खां हले पियो ऐं अलाह जे फज़ल सां आवाम बि हिनखे हींअर ॾिसे थो, सम्झनि था। ख़ासि तौर पढ़ियल कढ़ियल तबिको जॾहिं उन जा कमेंट्स अचनि था त छाकाणि त हे असीं प्योर क़ुर खे सवली सिंधीअ में पेश कयूं था त उनजा असरात थियनि था। छो त हिकिड़ो इंसानु कमज़ोर इंसानु आहे, इंसानु खणी फ़िलासफ़र हुजे पर हुन जूं ॻाल्हियूं अलाह जो मुक़ाबिलो नथियूं करे सघनि। हिन अलाह जे कलाम खे जेको आहे सो इन्हीअ ॿियनि किताबनि ते या ॿियनि माण्हुनि जे गुफ़्तगूअ ते इन्हीअ शर्फ़ हासिलु आहे जीअं अलाह खे मख़लूक ते शर्फ़ हासिलु आहे। अलाह ताला हिन क़ुर शरीफ़ में तव्हां ॾिठो हूंदो ऐं महसूसु कयो हूंदो त एॾो नरमीअ सां असांखे सम्झाइण जी कोशिशि करे थो जो आम हिकिड़ो DC या कमिशनर या को हुकुमरान उहो बि सख़्तु ज़बान इस्तेमालु कंदो आहे। हे न कंदो त मां हीअं करे छॾींदुसां। अलाह ताला सम्झाइण जी कोशिशि थो करे, प्यार सां सम्झाए थो, किथे ॾोरापा थो ॾिए, किथे हसरत थो करे, या हसरतन अलल इबाद। अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे उन में बि हिकिड़े सम्झो ॾोरापो आहे। चए थो मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वकारा, याने चए थो तव्हांखे छा थियो आहे जो अहिड़े अलाह जे तरफ़ बि तव्हां उन में उमेद नथा रखो, उन जी अज़मत तव्हांजे दिलि में नथी अचे जो उन जे तरफ़ तव्हां उन जी पासो वठो, उन अलाह जे हुकुमनि ते हलो। तव्हांखे छा थियो आहे? इज़त सां वक़ार सां तव्हां अलाह जे जेको आहे सो अहिड़ी अज़मत जे तरफ़ नथा हलो। हिकिड़े आम चीफ मिनिस्टर जेकॾहिं कंहिंखे घुराईंदो तॾहिं बि चवंदो त लटो कपिड़ो सुठो पाए वञा, ठही ठुकी ऐं टोरो करे वञा। अलाह जल जलाल हू जेके जंहिंजे मथां जेके असांजे मथां अहसान थो करे, छा अलाह चए थो तव्हांखे छा थियो आहे? इहो हिकिड़ो अलाह जो ॾोरापो आहे जंहिंजो मां हितां लिखियो आहे त अलाह जी वॾाई जो यकीन पैदा कर। हाणे अलाह साईं इन ॻाल्हि खे करण लाइ छा थो चवे? आऊज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। चए थो मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वकारा। चई तव्हांखे छा थियो आहे? अलाह जी अज़मत जा तव्हां क़ाइल कोन था थियो। वक़द ख़लक़कुम अतवारा, चई आऊं तव्हांखे स्टेज बे स्टेज पैदा कयो। पहिरीं तव्हां हिकिड़ो पाणीअ जो कतरो हो, बल्कि उन कतरे में बि हिकिड़ो बेदो पियल हो। वरी उन मां इंसान जा हॾा ठहिया, नर्वस सिस्टम ठहियो, अखियूं ठहियूं। अखि रुगो ऑपरेशन थो कराइजे, ॾुखी अखि जो ऑपरेशन आहे त अमरीका वञो, ऐं उहो माउ जे पेट में मुर्गो ई जेका आहे अखि पई थी ठहे त माउ जेका आहे का डॉक्टर त कान्हे या न्यूरोलॉजिस्ट त कान्हे जो नर्वस सिस्टम थो औलाद ठहे। हे अतवारा। वरी नंढड़ो थी थो ॼमे, वरी जवान थो थिए, वरी 40 सालनि जो थिए थो, पोइ उनजी सम्झ पूरी थी वञे, पोइ पोढ़ो थी थो वञे। अलाह चए थो मां तव्हांखे स्टेजिस में पैदा कयो। अलम तरो कैफ़ ख़लक़ अल्लाहु सबअ समावातिन तिबाका। चए त हे जेके तव्हांजे मथां 7 लेयर आहिनि आसमाननि जा, जेके मां अॻु में बि तव्हांखे ॾसियो आहे त असांजे धरतीअ खे 7 हिकिड़ा लेयर्स आहिनि जेके शयुनि खे मोटाइनि था। तंहिं करे तव्हां TV ॾिसो था या आसमान मां जेके डेब्रिस या जेको किन किचिरो जेको आसमान मां हेठि किरे थो उहो उन लेयर में अची सड़ी वञे थो। न त हिते असांजे मथां रोज़ पथर जी बारिश हुजे, सॼो ॾींहुं मथां किरनि पिया टुकर। त अलाह फरमाए थो तव्हां ॾिसो आहे त उनखे अलाह साईं कीअं तबकनि में ठाहियो आहे। वजाल अल कमर फी हिन नूरऊं वजाल शम्स सिराजा, ऐं सिज खे ॾीओ रोशन कयो अथई जेको ॿरे थो। वरी चंड जेको सो नूर आहे जेको उनजी रोशनी रिफ्लेक्ट थो करे। अलाह फरमाए थो वल्लाह अंबतकुम मिनल अर्द नबाता, ऐं अलाह साईं तव्हांखे ईअं पैदा कयो आहे ज़मीन मां जीअं ॿियूं भाॼियूं थियूं निकिरनि। असां सॼो ज़मीन जा ठहियल आहियूं। असांजो बुत कीअं वॾो थियो आहे? ज़मीन जूं शयूं खाई, टमाटा खाई, कणिक खाई, शयूं खाई, इहे सभु ज़मीन जूं शयूं, ॼणो की असां बि हिकिड़ी नबात आहियूं ज़मीन जी। रब थो फरमाए जीअं ॿियूं गुल था ॼमनि ज़मीन मां। सुम युईदुकुम, पोइ अलाह फरमाए थो वरी असां तव्हांखे हिन में वापसि धरतीअ में मोकिलींदासीं। फ़िया व युख़्रिजुकुम इख़राजा, वरी तव्हांखे जेरो करे नओं सौ तव्हांजो बुत ठाहे इन ई ज़मीन मां तव्हांखे मां आख़िरत में ॿाहिरि कढंदुसि। वल्लाहु जअल लकुमुल अर्द बिसाता, अलाह साईं फरमाए थो त ॾिसो त आऊं हिन ज़मीन खे कीअं विछायो आहे। रुगो पहाड़ ॾेई छॾे हा,
त हितां खां वठी सखर वञण जे लाइ बि असांखे साल लॻी वञे हा, माना पहाड़ जूं चोटियूं लहूं वरी ॿी पहाड़ जी चोटी, त रब विछाई आहे ज़मीन खे ले तसलुकू मिनहा सुबुलन फिजाजा, त जीअं तव्हां हितां हिकिड़े खां ॿिए हंधि सिधनि रस्तनि सां पहुची वञो। रब साईं असांखे सम्झाए थो। पोइ बि चए थो त मां तव्हांजे मथां एॾियूं नेमतूं कयूं आहिनि त वमा लकुम ला तर्जून लिल्लाह वकारा, पोइ बि तव्हांखे अलाह जी अज़मत नथी दिलि में अचे। मिन आई शइ ख़लक़हू, रब पुछे थो त इन इंसान खे कहिड़ी शइ मां पैदा थियो आहे, अहिड़े पाणीअ मां पैदा थियो आहे जंहिंमें बदबू आहे, उहो पाणी जेको कपिड़े खे लॻे थो त कपिड़ो था धोऊं, हथ खे लॻे त हथ खे धोइणो पए, मिन नुतफ़तिन, वरी उन खां हिकिड़े नुतफ़े मां ख़लक़हू पैदा कयईंसि, फ़क़द्दरहू, वरी उनजी तक़दीर मुक़ररु कयईं छा हिनखे करिणो आहे, या हुनजे जिस्म खे ठाहीं, सुम सबील यस्सरहू, हेॾो थुल्हो ॿारु 10 पाउंडनि जो 8 पाउंडनि जो, वरी उहो कीअं ॿाहिरि निकिरी थो अचे माउ जे पेट खां, इहे रस्ता किथां ठाहियईं, उनजो रस्तो सवलो कयईं, सुम अमातहू, पोइ वरी उहो ज़िंदगी गुज़ारे मरी वेंदो, अकबरहू, पोइ हुनखे क़बर में विझिबो, सुम इज़ा शाह अंशरहू, पोइ जेको अलाह जॾहिं चाहे त उनखे वरी क़बर मां कढी हिसाब किताब लाइ पेश कंदो। अलाह फरमाए थो फल यंज़ुरिल इंसान इला तामही, रब फरमाए थो त इंसान पंहिंजे खाधे ॾे ते नज़र विझे, जेके तव्हां चांवर खाओ था, कणिक जी मानी खाओ था, निहारियो त सही न, इहा ज़मीन मां किथां थी पैदा थिए, इना सबबनल माउ सब्बा, चए थो असां पहिरीं त आसमान मां पाणी वसायो, हे जेको दरिया जो पाणी आहे उहो बि मींहं जो पाणी आहे, हे सॼो पाणी समुंड जे पाणी जेको रब मिठो करे मथे मोकिले थो उहो आहे। सुम शककनल अर्द शक्का, पोइ इहो सन्हड़ो सलो सन्हड़ो पन ज़मीन खे फाड़े ॿाहिरि निकिरी थो अचे, इहा ज़मीन खे केरु थो फाड़े, रब फरमाए थो पोइ असां हिन ज़मीन खे फाड़ियो, फ़अंबतना फ़ीहा हब्बा, पोइ अलाह चए थो असां इन मां तव्हांजा अन पैदा कया, अन बऊं कज़बा, उन खां पोइ अंगूर थिया, तव्हां जूं तरकारियूं थियूं, वे ज़ैतून नख़ला ज़ैतून, ऐं उन खां पोइ खजीअ जा वण, हदायक गुलबा, ऐं घाटा बाग, फ़ाकियतूं अबा, ऐं उन खां क़िस्मे क़िस्मे जा मेवा, मतान लकुम वले अनआमिकुम, तव्हां बि खाओ था ऐं तव्हांजो माल बि खाए थो। रब चए थो मां तव्हांजे लाइ शयूं पैदा थो कयां। त अलाह फरमाए थो त जॾहिं अहिड़ियूं शयूं तव्हांजे मथां, भला चीफ मिनिस्टर असांखे एॾियूं शयूं ॾिए थो, तॾहिं बि माण्हू ठही ठुकी हुनजे आॾो वञे थो, मिलंदो त हुनखे हथु मिलाए मिलंदो, कमिशनर सां माण्हू सिधो थी ॻाल्हाईंदो, त उहो तव्हांखे छा थो ॾिए। वरी अलाह फरमाए थो अफ़राइतुम मा तहरुसून, भला तव्हां जेको इहो लुणो था शयूं, उन जे बारे में कॾहिं फ़िक्र कयो अथव, जॾहिं कणिक लहंदी आहे हाणे त अलहमदुलिल्लाह तव्हां हुनजा संग कटींदा आहियो, इन ते सोचियो अथव त इहे संग किथां आया, इहे छा असांजी इन में केतिरी कंट्रीब्यूशन आहे। तव्हां अंब खाओ था, अंब जे पैदा थियण में इंसान जी केतिरी कंट्रीब्यूशन आहे। इंसान छा कयो, जो खखड़ी खणी वञी मिटी में पूरे आयो, बसि न, बसि, ऐं पाणी अलाह जो हो तव्हां हुनखे ॾिनो, पोइ खखड़ीअ जे अंदरि कहिड़ी केमिस्ट्री आहे, कहिड़ा मालिक्यूल्स आहिनि, छा आहे जो वरी उहा पंहिंजे टाइम ते फाटे थी, वरी उन खखड़ीअ मां वरी अंब जो वण थो पैदा थिए, वरी वॾो वण जो अंब पैदा थियो, वरी न सिर्फ़ु वण जो अंब पैदा थियो, लेकिन हुन में आहे त हेठां जेकॾहिं का नमकीन पाणी आहे त उनखे बि मिठो करे मथे पहुचाए, अंब मिठो थियो वञे, जेकॾहिं मिटीअ में धप आहे तॾहिं बि अंब में ख़ुशबू पैदा थियो वञे, वरी उन में अंदरि को अलार्म लॻल आहे जेको टिक 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 पियो थो करे, वरी उहो टाइम ईंदो त यकदमि सभई अंब जा वण जेके बि जिथे चाहे टंडो मोहम्मद ख़ान में हुजनि या नवाबशाह में हुजनि, उन ॿूर पैदा थींदो उन ई ॾींहंनि में, माना हुन में हिकिड़ो कलाक लॻल आहे जंहिंमें उहा शइ थी थिए। पोइ असांजी कहिड़ी कंट्रीब्यूशन आहे, जेकॾहिं खखड़ी पूरण असांजी कंट्रीब्यूशन आहे त चइबो त असांजो 0.0001% बि कंट्रीब्यूशन कोन्हे, ॿियो सॼो अलाह साईं थो करे। इहा ई ॻाल्हि क़ुर सूरे वाक़िया जी आयत में फरमाए थो रब साईं, आयत नंबर 63 ऐं 64 में, अफ़राइतुम मा तहरुसून, त गौर त कयो जेको तव्हां लुणो था, या जेको फ़सुलु खणो था, या जेको तव्हां वणनि मां फ्रूट लाहियो था, अंतुम तज़राऊनहू, छा तव्हां इन खे पैदा कयो आहे, इहा तव्हां कयो आहे, न हुन ज़ारियून, या अलाह चए थो सॼी मुंहिंजी कंट्रीब्यूशन आहे, 99.99%, अलाह पुछे थो असां खां। अलाह फरमाए थो लव नशा लजालना हुतामन, इहो तव्हां पोखियो बि था, हलो तव्हांजी फ़सुलु बि थी वियो, पर जेकॾहिं अलाह ताला को तूफ़ान आणे या का मुसीबत आणे ऐं उनखे चए थो मां चूरो करे छॾियां, फ़ज़ल तुम तफ़क़हून, ऐं तव्हां हथ पिया मलियो। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इनशाला इन प्रोग्राम खे जारी रखूं था।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। ॻाल्हि हले पई त असांजो मौज़ू आहे त रब साईं असां खां ॾोरापो थो ॾिए त ला वमा लकुम ला तर्जून लिल्लाहि वक़ारा, तव्हांखे छा थियो आहे जो हेॾियूं अलाह जूं शयूं नेमतूं जेको अलाह हींअर ज़िक्र पियो थो करे, एतिरियूं उन जूं तव्हां खाओ था, तॾहिं बि तव्हां अलाह जा साथी नथा थियो, अलाह जे तरफ़ इज़त ऐं वक़ार सां उन अलाह में उमेदूं नथा रखो, अलाह खां घुरो नथा, अलाह जा हुकुम नथा मञो। सो हींअर ॻाल्हि पे रब साईं कई पई फसल जी, त चए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम लव नशाल जाल ना हुतामन, जेकॾहिं असीं चाहियूं त तव्हांजो फसुल चटु करे छॾियूं, फज़ल तुम तफ़क़ऊन, पोइ हथ पिया मलियो, इन्ना ल मुग़रमून, ऐं चयो त असां त चटीअ में पइजी वियासीं, बल नहुनुल महरूमून, बल्कि असां हर शइ खां महरूम थी वियासीं। वरी अलाह पुछे थो अफ़रई तुमुल माल लज़ी तशरबून, अफ़रई तुमुल माल लज़ी तशरबून, हे जेको तव्हां पाणी पियो था गिलास में, तव्हां इन ते कॾहिं सोचियो आहे इहो पाणी किथां थो अचे? तव्हां ख़बर आहे त इहो पाणी ठहे कीअं थो? H2O जो जेको आहे मालिक्यूल आहे, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जेके ॿई बाहियूं आहिनि। हाइड्रोजन तमामु हिकिड़ी पावरफुल गैस आहे जेका एनर्जी आहे, ऑक्सीजन जेका तमामु वॾी आहे, इन ॿिन्ही खे ठारे ऐं पाणी ठाहे छॾियईं। इन पाणीअ ते तव्हां कॾहिं गौर कयो आहे जेको तव्हां पियो था? अंतुम अंज़ल तुमूह मिनल मुज़िन, इहो तव्हां ककरनि मां तव्हां हेठि लाहियो था, अम नहुनुल मुंज़िलून, या अलाह चए थो असां इहो सॼो सिस्टम कयो आहे लाहिण जो। लव नशा जालना उजाजन, अलाह चए थो इहो पाणी जेको ककरनि मां हेठि लहे थो मिठो आहे न, चए थो जेको मां पाणी इहो खणां थो उहो समुंड मां थो खणां। हाणे इहो अलाह जी टेक्नोलॉजी आहे त समुंड मां खारो पाणी खणी जॾहिं मथे करे थो त उनखे मिठो करे थो छॾे। पर जेकॾहिं इहा शइ ख़तमु करे छॾे ऐं समुंड जो साॻियो ई पाणी ककरनि में खारो वञे ऐं मथां समुंड जो पाणी पियो वसे, त चए थो लव नशा जल नाह उजाजन, जेकॾहिं असीं चाहियूं त इनखे साॻियो खारो कयूं, जितां खणूं था ओड़ो ई हुजे। फलौला तशकुरून, पोइ तव्हांखे को शुकुर जो ख़्यालु थिए थो, तव्हां शुकुर चवंदा कयो रब जो। पाणी पीअण महिल पहिरीं बिस्मिल्लाह कयो, पोइ वरी साही पटे अलहम्द कयो, वरी ॿियो साही पटे अलहम्द कयो, वरी आख़िरत में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चओ। इहो केरु छो नथा चओ? इहो पाणी तव्हां वटि किथां आयो आहे? कंहिं मिठो करे तव्हांखे लाथो आहे, पोइ बि अलाह ते तव्हां अलाह जी अज़मत जा क़ाइल कोन था थियो। वरी थो रब साईं फरमाए अफ़राई तुम नार लती तूरून, अलाह चए थो जेका इहा बाहि तव्हां ॿारियो था, या गैस तव्हां जेके तव्हांखे गैस अचे थी सुई गैस, उहा ॿारियो था, या जेका बिजली तव्हां साड़ियो था, या जेको कोयलो तव्हां साड़ियो था, या जेको आहे सो जेकी बि पेट्रोल आहे, डीज़ल आहे, इहे सभई शयूं जेके आहिनि, इहे जेके तव्हां इन मां एनर्जी हासिलु कयो था, रब पुछे थो अंतुम अंशा तुम शजरतहा अम नहुनुल मुनशिऊन, चए थो इहा एनर्जीअ जो सोर्स ई वणु आहे। चए थो पोइ इहे वण तव्हां पैदा कया आहिनि या असां पैदा कया आहिनि? एनर्जी जो सोर्स वणु कीअं? छाकाणि त हे जेको बि पेट्रोल डीज़ल ज़मीन में निकिरे थी, इहो सॼो ऑर्गेनिक मटीरियल हो, जेके वण टिण जानवर इहे अंदरि ज़मीन में पूरिजी विया, सालनि जा साल उन में डीकम्पोज़िशन थी ऐं उन मां इहा पेट्रोल ऐं गैस ठही वई। तंहिंजे करे कोयलो उहो बि वणु, बिजली उहा बि जेका आहे सा जेकॾहिं तेल ते तव्हां पैदा कयो था, उहा बि सम्झो त वणु। उन खां पोइ कोयलो तव्हांजो वणु, पेट्रोल तव्हांजो वणु, गैस तव्हांजी वणु। त अलाह फरमाए थो त इहा जेका एनर्जी तव्हांजी आहे, इहे वण तव्हां पैदा कया आहिनि, अम नहुनुल मुनशिऊन, या असां पैदा कई आहे। नहुन जल नाह तज़किरतूं मतां लिल मुक़वीन, अलाह चए थो इहे जेके वण आहिनि से इंसान जे लाइ हिकिड़ी निशानी बि आहे, नसीहत बि आहे, ऐं उनखां अलावा मुसाफ़िरनि जे लाइ फ़ाइदे जी शयूं आहिनि। रेगिस्तान में वण जे हेठां वेही था रहनि, फ़सब्बिह बिस्मि रब्बिकल अज़ीम, पोइ तव्हां अलाह अहिड़े जो तव्हां छो था तस्बीह पढ़ो ऐं अलाह जे नाले चओ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर। रब साईं पुछे थो त जेकॾहिं हेॾियूं अलाह जूं तव्हां शयूं खाओ था, पोइ बि तव्हां यानी पाण खे जीअं चइबो आहे न त लाट साहिबु सम्झणु, तव्हां सम्झो था त असां हिन धरतीअ ते अजाई आया ईअं ई आया आहियूं। छाजो रब खाऊंदासीं, खाईंदुसि मां अंब, खाईंदुसि मां खीर, पर मां अलाह जो शुकुरु छाजो कयां, मां पंहिंजी कमाई कई आहे। पोइ अलाह फरमाए थो त पोइ तव्हां एॾा जेकॾहिं अलाह जे कानून खां ॿाहिरि आहियो, हिकिड़ो बादशाही आहे न, ॾिसो हाणे असीं पाकिस्तान में रहूं था त पाकिस्तान जा कानून लॻंदा न असांजे मथां, अमेरिका में अमेरिका जा कानून, हिकिड़ो माण्हू चए मां अमेरिका जे कानून खे नथो मञा, अमेरिका में रही बदिजी वेंदो। हे अलाह जी बादशाही आहे, असां अलाह जे बादशाही में रही चऊं था अलाह जा कानून कोन मञींदासीं। कूड़ हणणो आहे त हणंदासीं, रिश्वत खाइणी आहे त खाईंदासीं, चोरी करणी आहे त चोरी कंदासीं, ज़ुल्म करिणो आहे त ज़ुल्म कंदासीं, ऐं पंहिंजे घर वारीअ हूंदे बि असां ॿाहिरि वात हणंदासीं, वात विझंदासीं। इहे अलाह जे कानूननि जी भञकड़ी आहे। त अलाह चए थो जेकॾहिं तव्हां अहिड़ा लाट साहिब आहियो, या तव्हां पाण खे मुंहिंजी बादशाहीअ खां ॿाहिरि था सम्झो, त हिकिड़ो मिसाल थो ॾिए,
चए थो फलाउला इज़ बलगतिल हुलकूम, चई भला चङो तव्हां अहिड़ा लाड साहिब आहियो, पाण खे सम्झो था त तव्हां ख़ुदा जी तव्हांखे परवाह कान्हे, चङो भला तव्हांजो हिकिड़ो माइट आहे, व अंतुम हैन इज़िन तंज़ुरून, तव्हां बीठा आहियो हुनजे भरिसां ऐं मुंहिंजो साहु पियो थो वञे, उहो साहु पियो थो खणे, सभिनी चयो बाबा हाणे बसि आख़िरी वक़्तु आहे, वञे थो फलाउला इज़ा बलगतिल हुलकूम, जंहिंजो साहु वञण वारो आहे, निड़ीअ ताईं पहुतो आहे, त रब चए थो उहो नहनु अक़रबु इलैहि मिनकुम वलाकिन ला तुबसिरून, अलाह चए थो असां त हुनखे वेझो आहियूं लेकिन तव्हांखे ख़बर कान थी पए, असां चए थो उन माण्हूअ खे तव्हां खां वेझो आहियूं। चए थो फलाउला इन कुंतुम गैर मदीनीन, तर्जुमो कोन थो कयां, मुहावरो थो चवां, जे तव्हां एॾा लाड साहिब आहियो न, जो तव्हांखे कूड़ हणंदे बि ख़ुदा जो ख़ौफ़ कोन थो थिए, तव्हांखे रुश्वत खाईंदे ख़ुदा जो ख़ौफ़ कोन थो थिए, तव्हां कंहिं इंसान जे चवण ते अची ॿी इंसान जो नुक़सानु था कयो, जॾहिं की रब साईं ख़ालिक खे नाराज़ करे मख़लूक खे तव्हां राज़ी था कयो, त पोइ जे फलाउला इन कुंतुम गैर मदीनीन, जेकॾहिं तव्हां अलाह जे बादशाहत में न आहियो, उनजे कानूननि खे तव्हां क़बूल कोन था कयो, त तरजून हा इन कुंतुम सादिकीन, त पोइ रूह मोटायो न, इहो मरी वियो आहे, हाणे हिनखे साहु विझी ॾेखारियो, जेकॾहिं इन कुंतुम त तव्हां एॾा लाड साहिब आहियो ऐं तव्हां सचा आहियो त साहु विझोसि, रब पुछे थो। लेकिन अॻिते चए थो फ अम्मा इन कान मिनल मुक़र्रबीन, जी परवाह न आहे, जेकॾहिं इहो शख़्स जेको गुज़ारे वियो आहे तव्हांजी अखियुनि जे आॾो, जेकॾहिं ही अलाह जो मुक़रब माण्हू आहे, माना मुड़ुसु माण्हू, मुक़रब माण्हू केरु हूंदो आहे, उहो मुड़ुसु माण्हू जेको अलाह जे कानूननि ते हलियो, दुनिया जे टोकुनि ऐं ताननि जी परवाह न कयईं, जेकॾहिं हुनखे चवनि था तूं रुश्वत नथो खाईं, ॿार था बुख मरीं, तॾहिं बि हुन महिनत करे ॿारनि खे पालियो, मुड़ुसु माण्हू आहे। अलाह जे कानूननि खां निकिरणु हिकिड़ो डरपोक इंसान जो कमु हूंदो आहे, जेको अलाह ते तवक्कल रखणु मुड़ुसु माण्हूअ जो कमु आहे, त रब फरमाए थो जेकॾहिं अहिड़ो शख़्स गुज़ारे थो, रोहूं व रैहानूं व जन्नत नईम, त अलाह थो चए त उन्हनि जी जेका फ़रिश्ता साहु कढणु अचनि था, उहे ख़ुशबू गुल खणी था अचनि ऐं उनखे प्रोटोकॉल थो मिले, हुनजे रूह खे जॾहिं खणनि था ऐं रूह जल्दी निकिरी थो वञे, ट्रिप ॾेई ॾिसे थो हेॾो आदुरभाव पियो थिए, ख़ुशीअ में निकिरी थो अचे ॿाहिरि जिस्म मां, ऐं उनखे जन्नत नईम पहुचाइनि था वञी सिधो जन्नत में, उते यकदमि अछे पखीअ में जो रूह हलियो थो वञे, पंहिंजे क़बर अथसि जेका बरज़ ख़ी क़बर, उते बि रहे थो, पर राति जो वञी जन्नत जे वणनि में वेहे थो, सॼी राति घुमे थो ऐं उनखे ॾेखारनि था त ही तुंहिंजा महल आहिनि। सुबुह शाम हिकिड़ी टूअर कराईंदा आहिनि इन्हनि बुज़ुर्गनि जी, वलियुनि जी, नेक शख़्सनि जी, सुबुह शाम, जंहिंमें हुननि खे जेके ॾसींदा तुंहिंजो हेॾा बाग़ आहिनि, ही पहाड़ बि तुंहिंजे हद में थो अचे, ही चश्मा तुंहिंजा आहिनि, सॼो हुनखे घुमाइनि था। ऐं साॻिए नमूने सां जेके वरी नापास थियण वारा जेके उन्हनि खे बि वरी जहनम जी टूअर कराइनि था, हिते तोखे पादर लॻंदा, हिते तोखे हथोड़ा लॻंदा, हिते तोखे हीअं थींदो, हीअ तुंहिंजो डिपार्टमेंट आहे, सुबुह शाम क़ुर शरीफ़ अचे थो। त अच्छा, वरी हिकिड़ी इहा त थी मुक़रब शख़्सनि जी ग्रुप, वरी ॿियो ग्रुप आहे फ़रिश्तनि जो, जेके वरी अहिड़ा शख़्स जीअं असां पारां अधु खुटल, कॾहिं हिते मिड़ेई अलाह जे कॾहिं माफ़ी करे, त उन्हनि ॾे बि अचनि था ऐं चवनि था बची वियो, तव्हांखे सलाम हुजे, उहे बि रूह तकड़ में निकिरी अचनि था, पर उनजो वॾो प्रोटोकॉल उन्हनि खे कोन थो थिए। वरी टियों क़िस्म जेको आहे उहो आहे उन्हनि इंसाननि जो जेके इहे जेके अलाह जूं खायूं शयूं, अलाह जूं खाई खीर अलाह जा, अंब अलाह जा खाइनि, सभु कुझु कनि, पर अलाह जे हर ॻाल्हि जी मुखालफ़त, हर ॻाल्हि में कूड़, हर ॻाल्हि में ठगी ऐं जेको हर ॻाल्हि में ज़ुल्म। इंशाअल्लाह हिन ब्रेक खां पोइ इन्हनि ग्रुप जी मां ॻाल्हि कंदुसि। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त उहे शख़्स जेके रब जंहिंखे ॾोरा पिया चइजे त वमा लकुम ला तर्जून लिल्लाह वकारा, तव्हां हेॾियूं अलाह जी शयूं, अलाह जी अज़मत, अलाह जा तारा, अलाह जा सभु शयुनि खां तव्हांखे इम्प्रेस नथा कनि जो तव्हां अलाह जा थियो। ऐं जेको आहे पोइ उहे जेके माण्हू आहिनि जेके हिन दुनिया में अलाह जा बाग़ीती ज़िंदगी गुज़ारनि था, पोइ उहे जॾहिं सकरात में वञनि था, ॾिसो सकरात में साहु कोन निकिरंदो आहे, जॾहिं इंसानु मरंदो आहे न, त यकदमि जॾहिं हुनजी सकरात शुरू थींदी आहे, त उहो अहिड़ो मोमेंट ऐं घड़ी आहे जो दुनिया सां कम्यूनिकेशन कटिजी वञी अथसि। माना हाणे हिन माइट सां ॻाल्हाए सघंदो त मां छा थो ॾिसां कोन ॿुधाईंदो, ॾिसंदो छा ॾिसंदो, उहे फ़रिश्ता जेके साहु कढण वारा ईंदा उन्हनि खे ॾिसे थो। पोइ पंहिंजो जेको सो
उन्हनि खे जो ॾिसंदो त यकदमि जो होश उॾी वेंदा, चवंदो अड़े हे त वाक़ई सच निकितो, हे मां छा पे कयो, पोइ ॿधंदो ॿाहूं, पेरें मां नथो निकिरां, रूह मूंखे छॾियो, मूंखे कढो न, छो त ख़बर त कढंदा त माना हाणे इहो रूह छुटो वरी जिस्म में, तॾहिं वापसि ईंदो जॾहिं अलाह ताला क़बरुनि मां माण्हुनि खे उथाईंदो, तेसि ताईं रूह वेंदी अर्श ते वेहंदो, जेको आहे सो या जन्नती हूंदो त जन्नत में घुमंदो, ऐं जेकॾहिं जहनमी आहे त जहनम वारी क़बर में भरिसां हूंदो, जिथे हुनखे टूअर कराईंदा जन, हिते हिन जिस्म में न ईंदो वापसि। तंहिंजे करे मिनथू थो करे त जेको आहे सो मूंखे मोहलत ॾियो, मूंखे मोहलत ॾियो, मूंखे मोहलत ॾियो। पोइ फ़रिश्ता चवनिसि था त मोहलत न थींदी। हाणे मां तव्हां भाउरनि खां पुछां थो त इंसानु मरण महिल सकरात में पोइ मोहलतूं थो घुरे, पोइ उनखे लठियूं था ठोकनि, गरम पाणी था विझनि, मारिनिसि था ऐं उनखे ईअं गेहले था जिस्म मां कढनि। पाण सलाह सन फरमायो जीअं रेशमी कपिड़े में कंडा फाथल कढिबा आहिनि। पोइ ॿुधायो त इहो ओॾी महिल असीं अधु कलाक जी मोहलत था वठूं त फलाणा पैसा वापसि करे अचां, फलाणे सां मूं ज़ुल्म कयो, वञो ज़मीन ते कब्ज़ो कयो त उहो छॾाए अचां, पर हाणे चवंदा कयो, हाणे त तव्हां वटि मोहलत आहे ई आहे न, ओॾी महिल मिलंदी बि कान मोहलत, हाणे वठो, हे काल मौजूदा वठूं था। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। हा, त ॻाल्हि चवण जी मुंहिंजी इहा आहे त रब ओॾी महिल इंसानु थो चए त साईं मूंखे छॾियो, मूंखे छॾियो, हाणे मूंखे पक थी वई, त हाणे खणी पक कयो ऐं जेका तव्हांजी बक़ाया ज़िंदगी रहियल आहे उन में अंडू कयो शयूं जेके तव्हां ग़लति कयूं आहिनि, तव्हां जेके ग़लति शयूं कयो उनखे ख़तमु कयो, माफ़ी वठो माण्हुनि खां, मोटायो माण्हुनि जा पैसा। रब साईं अॻिते फरमाए थो वमन नुअमिर हू उन किस्सू फिल ख़ल्क़, चए थो जेको उमिरि में वॾो कंदो आहियां ओतिरो मां उनखे बनावट में उबतो कंदो आहियां। असां वटि सिंधी में चया त 60 त लठ ऐं 80 त मत खसी, पर मां इहो ईअं कोन थो चवां, पर जीअं जीअं हुनजी उमिरि वॾी थी थिए त हुनजी बॉडी कमज़ोर थींदी थी वञे, हॾा कमज़ोर, पोइ हली कोन सघंदो, पोइ नंढो ॿारु थींदो थो वञे। त अलाह फरमाए थो अफ़ला यअकुलून, पोइ तव्हांखे इहो अकुलु नथो अचे त हीअ धरती रहण जे लाइक़ु कान्हे का, हिते असीं रहण जे लाइ न आया आहियूं, जे रहण लाइ लाया हुजूं त पोड़ा छो थियूं, खंघूं छो, चेल छो कुॿी थिए असांजी, ऐं पंहिंजो जेको सो बीमारियूं छो वठी वञनि। पछाड़ीअ में अहिड़ो माण्हू पोड़ो तंग थी वेंदो आहे जो माइट बेज़ार, पुट बेज़ार, धीअ बेज़ार, त बाबे मां जान चुटे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरिया, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन अर्ज़िल उमर, असांखे सेखारियो अथई अलाह खां घुरो त इहे अलाह साईं असांखे मोहताजीअ जी ज़िंदगी न ॾिजो। मां बार बार ॾसींदो आहियां त असांजा वॾड़ा, मुंहिंजी ॾाॾी हूंदी चवंदी त अलाह साईं हलंदे हलाइजांइ, असांखे माना न ईंदी, हाणे सम्झ में थो अचे त वॾड़ा छा चवंदा, त साईं मौत ॾियणो थिए त हलंदे हलाइजांइ, मोहताज करे न मारिजांइ। त हिते रब थो फरमाए जेको वॾी उमिरि थिए थी उनखे मां बनावत में उबतो कंदा, अकुलु कोन थो अचेव त हे धरती रहण जे लाइक़ु कान्हे का। अलाह फरमाए थो अवलम यरौ अन्ना ख़लक़ना लहुम मिम्मा आमिलत ऐदीना अनामन फ़हम लहा मालिकून, हे जेको माल आहे तव्हांजो, 8 जोड़ा मेंहूं आहिनि, ॿकरियूं आहिनि जेके घर में खीर ॾियनि थियूं, ऊट आहिनि, ढगियूं आहिनि, रिढूं आहिनि, अलाह फरमाए थो इन्हनि खे मूं पंहिंजे हथ सां पैदा कयो आहे, पोइ तव्हांजा मालिक थी पिया हो, फ़हम लहा मालिकून वज़ल्लल्नाहा लहुम, ऐं उन्हनि जी के मां अहिड़ी डिज़ाइन कई आहे जो तव्हांजा मुती थी था वञनि, ॿकरी तव्हांजे पोयां हलंदी, उठ तव्हांजे पोयां हलंदो, ढगी तव्हांजे छॾे ॾींदो, जीअं थर में ॿकरियूं छॾे ॾींदा आहिनि, वरी सॼो ॾींहं जो घुमी वरी राति जो सॻो मालिक जे घर में पहुची थियूं वञनि। इहा किथां उन्हनि खे जानवर आहे न, भॼी वञणु खपे न उनखे, त चए थो वज़ल्लल्नाहा लहुम, उन्हनि खे मां तव्हांजो मुती कयो आहे, व मिनहा रुकूबुम, केतिरनि ते तव्हां चढ़ो बि था, व मिनहा याकुलून, वरी तव्हां खाओ बि था, माना केॾा उन में फ़ाइदा आहिनि, माना जेको आहे सो तव्हां उठ ते चढ़ो बि था, वरी उठ खे खाओ बि था। तंहिंजे करे रब फरमाए थो वलहम फ़ीहा मनाफ़िअ व मशारिब अफ़ला यशकुरून, तव्हां उन में केॾा फ़ाइदा हासिलु कयो था, उनजो खीरु पियो था, वरी भला जो शुकुरु कोन था कयो। चवनि था काल मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं। मुल्क साहब गुलाम खान खान ताल का संगन का मोहम्मद मुद्दा है। हाँ मुल्क साहब मुझे दिल में इरादो तौबा पाए थियण जो, वरी केरे कने इरादो कंदो केॾा रिश्तेदार ईंदा आहिनि, वरी इहो मूंखां तौबा न कंदो, इहो कुझु आहे तूं ॿुधायो छा वज़ीफ़ो, त मां जंहिंसां तौबा करे वज़ीफ़ो वग़ैरह ॾिसो ॿुधो, इन जे वज़ीफ़े जी ज़रूरत न आहे, ॻाल्हि तव्हां सम्झो, इंसानु कॾहिं फ़रिश्तो कोन थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे कुल बनी आदम ख़ताउन ख़ैरुल ख़ताइन तवाबुन, हर बनी आदम ख़ता कंदो, तव्हांखां ग़लती थींदी, लेकिन जॾहिं ग़लती थी वञे त ओॾी महिल तव्हां अलाह खां तौबह कयो, अलाह खे चयोसीं मां तौबह कई, वरी इहो कमु न कंदुसि, पर लेकिन इंसानु ख़ताकार आहे, थी सघे थो महीने ॿिनि खां पोइ वरी तव्हां खां ख़ता थी वञे, वरी नई साईं तौबह कयो, पर तौबह करण महिल उन कम खे करण जी नियत न कयो,
त साईं हाणे नबी साईं अलाह साईं हाणे हे मां ग़लति कमु कयो हाणे तौबा थो कयां पोइ वरी जेको सो वरी सुभाणे वरी कंदुसि पोइ वरी तौबा कंदुसि ईअं कोन्ह थींदो। तौबा करण महिल तव्हांजी नियत हुजे त मां वरी न कंदुसि, पर जेकॾहिं वरी थी थो पवे त वरी तौबा कयो। तंहिंजे करे ईअं कोन्ह थींदो त तव्हां को फ़रिश्ता थी वेंदो हिकिड़ी तौबा करण सां तव्हां ॻाल्हि छॾे ॾींदव, न कोशिशि कंदव पूरी लेकिन इंसानु ख़ता जो घर आहे, वरी ग़लती थी पए त वरी नई से तौबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी बाबा जी सवाल कयो। मसलो इहो आहे त माना असांजे घर में हिकिड़ी कुरारी आहे, माना ससु आहे कुरारी आहे, उनखे बेड ई वेठी क़ुर ॾींदी आहे, बेड ई वेठी पिटींदी आहे, बेड ई कंदी आहे। तव्हां मूंखे इहो सुवाल तव्हां पुछी ॾियो त इहो जाज़ आहे या इहो माना हिकिड़ो ग़लति आहे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इहो मायुनि जे विच में मसइला पंहिंजा रहनि था, कंहिंजे पिटण सां को ज़रूरी न आहे त उनखे पिट लॻे। जेकॾहिं तव्हांखे क़ुर ते पिटियईं त बसि हाणे तव्हांखे पिट लॻी वेंदी। क़ुर को इन जे लाइ कम लाइ त कोन आयो आहे त खणी ऐं उनखे पिटिजे, कंहिंखे पिट कान्हे। तव्हांखे नुक़सानु थींदो तॾहिं जॾहिं वाक़ई तव्हां कंहिं सां ज़ुल्म कंदा हूंदव। पर हिकिड़ी औरत आहे बसि उनखे वाह मां उहा पिटे वेठी क़ुर खणी, उहा पिट तव्हांखे कान लॻंदी। तव्हांखे उहो नुक़सानु पहुचंदो जेकॾहिं तव्हां कंहिं सां ज़ुल्म कंदो, ख़ासि तौर माउ पीउ सां। जेकॾहिं ॿार पंहिंजी माउ पीउ जी बेइज़ती कंदा, माउ खे घटि वधि ॻाल्हाईंदियूं, हाणे अॼुकल्ह छोकिरियूं वॾियूं थियनि थियूं न पोइ माउ खे लिफ्ट ई कोन्ह थियूं कनि, के वरी पीउ सां ठही थियूं वञनि छोकिरियूं धीअरूं, पोइ वरी माउ वीचारे खे इग्नोर करे था छॾनि। ईअं कोन्ह थींदो। जेका छोकिरी माउ जी बेइज़ती कंदी उन जी सज़ा हिन धरतीअ ते मिलणी आहे, आख़िरत में उन खां अलावा कहिड़ी सज़ा मिलंदी, उन जूं धीअरूं वरी उन जी बेइज़ती कंदियूं। जेको छोकिरो पंहिंजी पीउ जी बेइज़ती कंदो उहो वरी यादि रखे त उहो जॾहिं उन जा पुट पैदा थींदा उन पीउ जी बेइज़ती कंदी। पंहिंजी अखियुनि सां असां ॾिठा किन ख़ानदाननि में त छोकिरा पीउ खे मारींदा हुआ, लठियूं हणंदा हुआ, वरी असां उनजे औलाद खे उनखे कुटींदे ॾिठो। इहो सज़ा माउ पीउ जी हिन धरतीअ ते मिली वेंदी आहे इन शइ खां। हिकिड़ो पहाको आहे त हिकिड़ो पोड़ो थी वियो, पोइ काकूस पेशाब उते बिस्तरे ते पियो कयईं, सो अचे पुटु फाथो ऐं ज़ाल बि ताना पई जेसि कहिड़ो पंहिंजो पीउ अथई, असां हींअर धप में वेही कोन था सघूं। सो खारो खणी पीउ खे विहारे ऐं खणी वञे पियो झंग में छॾण, त पुटु बि छोकिरे जो पोटो उन पोड़े जो गॾु हलियुसि। चई बाबा काॾे थो खणी वञी? चई बसि वञांसि थो यार छॾणु, हाणे तंग थी पिया आहियूं। चई बाबा खारो मोटाए अचिजांइ। चई छो? चई जॾहिं तूं पोड़ो थींदो तोखे छॾे ईंदुसि। सो ॻाल्हि इहा आहे त इहो जेको सो कंहिंजे पिटण सां पिट कान लॻंदी, ज़ुल्म करण सां अलाह ताला पाणी जो हिसाबु वठंदो। बाक़ी हाणे मां क़ुर खणी अचां, हे क़ुर अथई तोखे पिट थो हणां त तूं अंधो थींदे, कोन्ह थींदो अंधो। हा, ज़ुल्म हुन कयो उनजो अलाह हुन खां हिसाबु वठंदो। जी जी तंहिंजे करे जेको आहे सो अलाह साईं फरमाए थो, हुअ लज़ी ख़लक़ मिनल माए बशरन फजअलहु नसबन व सिहरा व कान रब्बुक क़दीरा। चए थो ए इंसान, आउं तोखे पाणीअ मां पैदा कयो आहे। अलाह ताला इंसान खे पाणीअ मां पैदा कयो आहे, पोइ तोखे सिर्फ़ु न पैदा करे तोखे रिश्तेदार ॾिनई, तोखे ॾाॾंग ॾिनई, तोखे ज़ाल जा रिश्तेदार ॾिनई, माना हिकिड़ी फैमिली तोखे मिली वई। अलाह ताला जेको आहे सो हर शइ ते क़दीर आहे। ए इंसान तूं रब ॾे वमा लकुम ला तर्जून लिल्लाह वकारा, तव्हां अलाह ॾे छो नथा मोटा खाओ इज़त सां। हेॾे वॾे अलाह सां जेकॾहिं असीं मोट न खाईंदासीं नुक़सानु असांजो थींदो। इनशाला हीउ प्रोग्राम सुभाणे सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो। हिन प्रोग्राम खे तव्हां दोस्तनि खे ॾसियो, छो त हीउ प्योर क़ुर ऐं प्योर हदीस असीं बयानु कयूं था, इन जो असरात ज़रूरु थियनि था। इनशाला ताला इहो तव्हां सवाबु कमायो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।